अखर जो नालो थे बुनियादी लफ़्ज़ थियल हो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, सिंधी पटीअ में 52 अखर आहिनि ऐं उन जा 10 आवाज़ आहिनि। अॼु असां थे अखर खे पढ़ंदासीं जंहिंजा टुका 4 आहिनि। उहे बि इंसानी चहिरे मां खंयल आहिनि। 2 भिरुनि वारा, 2 अखियुनि वारा, हिक ॿिए जे हेठां 4 टुका मथां दस। ऐं थे जे अखर जो बुनियादी लफ़्ज़ आहे थेलो। थे सां शुरू थींदड़ 4 लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायूं था। थमर, थलक, थमीर, थलो। इहे हुआ 4 लफ़्ज़। थेलो लफ़्ज़ मुज़किर लफ़्ज़ आहे। थेलो लफ़्ज़ जो जमो आहे थेला। थेले खे सिंधीअ में थेलो चइबो आहे, उर्दूअ में बस्ता चइबो आहे, अरबीअ में हकीबत चइबो आहे, इंग्लिश में बैग चइबो आहे। अचो त थे खे लिखणु सिखूं। थे बि बे वांगुरु भे वांगुरु लिखबी आहे। लाइन तां मथां थोरो नंढो अलफ़ वांगुरु ठाहे लाइन ते हाणे थोरो मथे कबुसि ओतिरो ई जेतिरो अॻियो हिसो मथे आहे। 4 टुका मथां ॾिबसि ऐं बुनियादी लफ़्ज़ अथसि थेलो। थईए थे लाम ज़ेरे ले वा हो थेलो। थे खे शुरूआत जे लफ़्ज़ में थे खे हीअं लिखबो अधु। अॻियो हिसो जीअं आहे तीअं लिखबो, पोयों कट करे छॾिबो। वरी पोइ विच में थे खे कीअं लिखबो आहे, लफ़्ज़ आवाज़ हितां मिलियल हूंदो आहे, मथे करे ऐं हीअं करे छॾे ॾिबुसि। इन खे बि कट कबो, अॻियां बि पोयों बि थे। आख़िर में आवाज़ मिलियल हूंदो आहे, थे ईअं ई लिखबी आहे जीअं मुकमिल पटीअ में असां पढ़ियो आहे थे, ईअं ई मुकमिल लिखबो। हींअर तव्हांखे लफ़्ज़ मुकमिल थे जो कीअं लिखबो, कहिड़े हिसाब सां थे खे ठाहे लिखबो। थे, हे थे, ये, हेणी, 3 आवाज़ मिलिया। थे ॼाण। हे विच में शुरूआत में लफ़्ज़ जे शुरूआत में थे खे इस्तेमालु कयोसीं। थे खे विच में इस्तेमालु करण जे लाइ लफ़्ज़ ठाठा लिखूं। ब थ लो। हीउ जेको थे असां इस्तेमालु कईसीं विच में कयोसीं। लफ़्ज़ जे आख़िर में थे खे इस्तेमालु करण जे लाइ लफ़्ज़ लिखणो आहे। हे ज़बर ह, थे ज़बर थ, हथ। ही आख़िर में लिखियोसीं मुकमिल, माना आख़िर में लफ़्ज़ जे आख़िर में जेको बि हूंदो आहे उहो मुकमिल ही लिखबो आहे, शुरू वारी पटी वारो। इहे हुआ अॼु जा थे जा लफ़्ज़ जेके तव्हांखे लिखणु सेखारियासीं। हाणे पढ़ंदासीं जुमिलो। सिंधीअ में जुमिलो पढ़बो हीउ थेलो आहे, उर्दूअ में पढ़बो ये बस्ता है, अरबीअ में पढ़बो हाज़ा हकीबत, अंग्रेज़ीअ में इंग्लिश में पढ़बो दिस इज़ बैग। इहा हुआ 4 ज़बानुनि में। हथ में 5 आङिरियूं आहिनि, 1 2 3 4 5। हाणे तव्हांखे अंक जोड़ करणु सेखारींदासीं। अंक जोड़ कीअं कबा आहिनि, पहिरीं ही सोचबो त तव्हांजे हथ में आङिरियूं घणियूं आहिनि। हिन हथ में 5 आङिरियूं आहिनि, हिन हथ में 5 आङिरियूं आहिनि। 5 ऐं 5 खे पाण में जोड़ कबो, गॾाइबो। गॾाइण जो मक़सदु हूंदो आहे जोड़ करणु। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। इहे थियूं 10 आङिरियूं। इन्हनि खे चइबो आहे जोड़। जोड़ ऐं ज़रब पाण में ॿाहिरि आहिनि। जोड़ 2 2 2 2। 2 ऐं 2 4, 4 ऐं 2 6, 6 ऐं 2 8।
ॿ ऐं ॿ चारि, चारि ऐं ॿ छह, छह ऐं ॿ अठ। हाणे ही हो जोड़ करण जो तरीक़ो। ऐं हाणे आहे ॿियो तरीक़ो, उहो हूंदो आहे खोड़नि जे वसीले। खोड़े जे नमूने सां माना ॿियो भाव आहे उनजो, जोड़ जो ॿियो भाव। ही हिकु भाव ऐं ॿियो भाव अथसि ही लिखिबो हिकु ॿ टे चारि। ॿ ज़रबिया चारि बराबरि। ॿिके जो खोड़ो पढ़िबो चारि दफ़ा। हिकु ॿिको ॿ, ॿ ॿिका चारि, टे ॿिका छह, चारि ॿिका अठ। माना तकड़ में जवाबु मिली वियो असांखे। जेकॾहिं असांखे तकड़ में जवाबु घुरिजे त उनजी ज़र्ब चइबो आहे। उनजो वॾो भाउ तकिड़ो हूंदो आहे, उन वॾे तकिड़े भाउ खे चइबो आहे ज़र्ब ऐं खोड़नि जो तरीक़ो। ही माना तकड़ में साॻियो ई जवाबु आहे। ही जोड़ जो तरीक़ो हीअं आहे, ही जोड़ जो तरीक़ो हीअं आहे ज़र्ब जे हिसाब सां। हे ॿिके जो खोड़ो आहे, ही बि ॿिके जो खोड़ो आहे। हे ॿ ॿ ॿ ॿ चारि दफ़ा लिखियलु आहे। ही ॿ ज़रबिया चारि, चारि ॿ अठ जा। तव्हांखे अंग ऐं खोड़नि जो तरीक़ो, जोड़ जो तरीक़ो ॿुधायोसीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। थे थेल हो।